नाज़ अबड़ो बेगम नुसरत भुट्टो गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज लाड़कानो जी प्रिंसिपल। सिंध कॉलेज गेम्स जेके आहिनि असांजे रीजन में बल्कि ओवरऑल सॼी सिंध में मिनिस्टर एजुकेशन जी हिदायतुनि ते मुनक़िद कया विया ऐं अॼु असांजी क्लोज़िंग सेरेमनी आहे। ओवरऑल पूरे रीजन जे 30 कॉलेजिस इन में पार्टिसिपेट कयो आहे ऐं इंतिहाई जोशो ख़रोश सां डायरेक्टर साहब जी रहनुमाईअ में सभिनी प्रिंसिपल्स DPs ऐं प्लेयर्स तमामु एक्टिव पार्ट अदा कयो आहे ऐं अॼु असांजे आफ्टर आई थिंक 20 डेज़ खां पोइ जेके मुसलसल गेम्स हलिया आहिनि उन जी अॼु क्लोज़िंग सेरेमनी आहे ऐं इहा हिकिड़ी इलाही सुठी ऐं क्रिएटिव एक्टिविटी आहे, हेल्दी एक्टिविटी आहे। स्पोर्ट्स असांजी फिज़िकल ऐं मेंटल हेल्थ लाइ तमामु ज़रूरी आहिनि ऐं स्टूडेंट्स जॾहिं इन क़िस्म जी क्रिएटिव एक्टिविटीज़ में पार्टिसिपेट कनि था त उन्हनि में हिकु क़िस्म जो नज़्म ज़ब्त, शार्पनेस ऐं टॉलरेंस पैदा थिए थी। इन करे कॉलेज लेवल ते इन क़िस्म जूं एक्टिविटीज़ थींदियूं रहनि त तमामु बहितर। कुल मां सही पिया चओ, इहे ई ॿार आहिनि जेके जॾहिं अॻिते ईंदा इन्हनि मां खोड़ ॿार अहिड़ा आहिनि जेके पाकिस्तान लेवल ते इंटरनेशनल लेवल ते पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदा ऐं नो डाउट पंहिंजो नालो कमाईंदा ऐं मुल्क जो नालो बि रोशन कंदा। जेको आहे सो असांजे पूरे एजुकेशन डिपार्टमेंट खे वञे थो। मिनिस्टर साहब जे हिदायतुनि मूजिबि ऐं असांजे सेक्रेटरी कॉलेजिस जे हिदायतुनि मूजिबि पूरी सिंध में 5th सिंध कॉलेज गेम्स जो इनेकाद कयो वियो ऐं हर रीजन जा जेके डायरेक्टर साहिबान आहिनि, रीजनल डायरेक्टर साहिबान, उन्हनि पंहिंजे रीजन जी लीडरशिप कई ऐं लाड़काना रीजन जो डायरेक्टर कॉलेजिस मोहतरम अहमद बख्श भुट्टो साहब जिन तमामु हिकिड़ो जेका उन्हनि में हिकिड़ी बेस्ट लीडरशिप क्वालिटी आहे। हू पर्सनली हर इवेंट में, पोइ चाहे उहो गर्ल्स जो इवेंट हुजे चाहे उहो बॉइज़ जो इवेंट हुजे, हू मौजूदु रहिया ऐं उन्हनि जी रहनुमाईअ में, उन्हनि जे गाइडेंस में ई प्रिंसिपल्स, तमामु प्रिंसिपल्स ऐं DPs उन में एक्टिव पार्ट अदा कयो ऐं ही सभु ॾींहं इंतिहाई जोशो ख़रोश सां पूरे रीजन में मल्हाया विया ऐं इहा हिकिड़ी सुठी हेल्दी एक्टिविटी आहे ऐं मां त चाहींदमि त इन क़िस्म जूं एक्टिविटीज़ थींदियूं रहनि। थैंक यू। बख्श भुट्टो, रीजनल डायरेक्टर कॉलेज लाड़काना रीजन। अल्हम्दुलिल्लाह असांजे साईं सरदार अली शाह साहब जेको असांजो बहादुर ऐं ऑनेस्ट मिनिस्टर आहे, एजुकेशन मिनिस्टर असांजो, उन्हनि जे हिदायतुनि ते कराची खां वठी असांजी जेका आहे ही गेम्स शुरू थियूं आहिनि जंहिंमें असांजे लाड़काना रीजन बि जेका आहे तक़रीबन 17 ॾींहं अॻु ही जेका आहे गेम्स शुरू कयूं। मुख़्तलिफ़ कॉलेजुनि में उहे मुक़ाबला थींदा हिन महिल जेके आहे सा उहे रीजन में जेके खटी आया आहिनि, जेके पंहिंजे गेम्स में जेके आहिनि से उन्हनि एज़ाज़ हासिलु कयो आहे, चेयरमैन जे उहे थिया आहिनि, उहे सभु अॼु टीमूं हिते मौजूदु आहिनि। उन्हनि खे जेके आहिनि से हिमत अफ़ज़ाई जे लाइ ट्रॉफियूं ॾिनियूं वेंदियूं, शील्डूं ॾिनियूं वेंदियूं, पंहिंजो मेडल ॾिना वेंदा ऐं सर्टिफिकेट्स ॾिना वेंदा त जीअं उन्हनि ॿारनि में जेकॾहिं उन्हनि हिसो वरितो आहे, महिनत कई आहे, त उहे बि जेके आहिनि उन्हनि खे बि इहो एज़ाज़ जेको आहे सो मिले ऐं जीअं हू अॻिते वधी सघे। असांजो हले पियो, असां पंहिंजे रीजन जे 28-30 कॉलेजुनि में हीअ मुक़ाबला कराए जेके असांजूं इहे 10 टीमूं अॼु विनर आहिनि, वरी इन्हनि इहे 10 टीमूं असांजूं वरी जेका आहे सा रीजन हैदराबाद में उहे मुक़ाबला थींदा जिते 6 ई रीजन ईंदियूं, कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़कानो। इहे सभु रीजन जेके आहिनि हिननि जा मुक़ाबला ही जेके अॼु तव्हां ॾिसो था जिन खटियो आहे, इहे वरी जेके आहिनि से रीजन जे हिसाब सां रीजन हैदराबाद ऐं ॿियनि रीजननि सां खेॾंदा। त हीअ असांजा जेके प्रोग्राम हलनि था, गेम्स हलनि था, इहे सिंध लेवल ते आहिनि जंहिंमें असांजो मां तव्हांखे अर्ज़ु कयो त असांजो साईं पंहिंजो मुराद अली शाह साहब
ऐं असांजो पार्टी अॻुवान जेके आहिनि उन्हनि जी इहा पॉलिसी आहे जनाब असांजो बिलावल भुट्टो साहिबु अदी फरियाल टालपुर साहिबु आहे उन्हनि जे इंस्ट्रक्शन्स ते असांजे जेका आहे सा एजुकेशन मिनिस्टर साईं सरदार अली शाह साहिब जन ख़ासि जेको आहे सो इंट्रस्ट वठी गेम्स मुक़ाबला जेके आहिनि मुनक़िद कराया आहिनि यकीन कयो त हीअ एक्टिविटी ॿारनि में ॼणो जान विझी छॾी आहे हीअ थियणु घुरिजनि ऐं हिकु दफ़ो साल में न पर हे जेके आहिनि से गेम्स साल में मुक़ाबला ॿ दफ़ा थियणु घुरिजनि मुंहिंजी इहा ई जेका आहे सजेशन बि आहे ऐं रिक्वेस्ट बि आहे हायर अथॉरिटीज़ खे त तव्हां जेको हिते तवजो ॾिनो आहे त इन खे कंटिन्यू कयो वञे महिरबानी करे इन खे डिसकंटिन्यू कयो वञे साईं मुंहिंजो नालो अकील अहमद लाखेर आहे मां डिप्टी डायरेक्टर कॉलेजिस आहियां डायरेक्टोरेट ऑफ कॉलेज एजुकेशन लाड़काना में ऐं कोऑर्डिनेटर आहियां 5th सिंध कॉलेज गेम्स 2023 लाड़काना रीजन जो ही जेके गेम्स थी रहियूं आहिनि तव्हां ॾिसी रहिया आहियो इहे असांजे मिनिस्टर फॉर एजुकेशन सैयद सरदार अली शाह साहब डायरेक्टर कॉलेज उन सां गॾोगॾु सेक्रेटरी कॉलेज एजुकेशन अहमद बख्श नारेजो साहब डायरेक्टर जनरल कॉलेजिस सिंध डॉक्टर प्रोफेसर मोहम्मद अली मांझी साहब ऐं असांजे रीजनल डायरेक्टर कॉलेजिस अहमद बख्श भुट्टो साहब जे ज़ेर निगरानी असांजे रीजन जे 30 कॉलेजनि असां वटि पार्टिसिपेट कयो आहे जंहिंजी ओपनिंग सेरेमनी गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज लाड़काना में 16 तारीख़ ते थी जंहिंमें असांजे बॉयज़ ऐं गर्ल्स कॉलेजिस हिसो वरितो जंहिंमें जी ओपनिंग टग ऑफ वार सां थी कल्ह असांजी लास्ट गेम जेका क्रिकेट जी गर्ल्स क्रिकेट जी टूर्नामेंट हुई जंहिंमें असांजे गर्ल्स कॉलेजिस पार्टिसिपेट करे ऐं कल्ह PCB ग्राउंड शिकारपुर में जेके गर्ल्स कॉलेज शिकारपुर जी ज़ेर निगरानी थी डिफरेंट 10 गेमूं हुयूं हिन में टोटल जेके खेॾियूं वयूं जंहिंमें बॉयज़ में ऐं गर्ल्स में मुक़ाबला थिया उन्हनि जे विनर्स ऐं रनर्स खे ट्रॉफियूं ॾिनियूं वयूं आहिनि ऐं उन्हनि सां गॾोगॾु जेके बि शागिर्द हिते पार्टिसिपेट कनि था इहे कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट जी हिकिड़ी सुठी विख आहे पहिरीं विख आहे त इहे ई हितां ई शागिर्द जेके आहिनि उहे अॻिते हली करे नेशनल लेवल ते ऐं इंटरनेशनल लेवल ते पाकिस्तान जो सिंध जो ऐं ख़ासि तौर ते लाड़काने रीजन जे डिवीज़न जे ज़िलनि जो नालो रोशन कंदा प्रिंसिपल गवर्नमेंट डिग्री कॉलेज नवंतरो हीअ जेका असांजी 5th सिंध गेम जेका थी आहे हिन जी जेका क्लोज़िंग सेरेमनी आहे उहा असांखे ॾिनी वई तमामु हिकिड़ो चैलेंजेबल प्रोग्राम हुयो जेको असांखे ॾिनो वियो माशाअल्लाह असां हुनखे बाक़ाइदा सां हुनखे जेका सो हुन लेवल ते खणी आया आहियूं ऐं हिन में असांजी जेका नवंतरे जी जेका पंहिंजी कॉलेज जी जेका टीम आहे उहा पूरी रीजन में 2nd नंबर ते आई आहे लाड़कानो फर्स्ट ते आहे असांजी जेका डिग्री कॉलेज नवंतरो आहे उहा असांजी 2nd ते आई आहे असांखे वॾी ख़ुशी थी आहे जो असां छो त पहिरियां त असां वटि हिकु रुझान ई न हो रांदि जो गेम जो पर जीअं असां आयासीं ग्राउंड बि ठाहिरायोसीं हर शइ कईसीं असां ॿारनि खे उहे फैसिलिटी ॾिनियूंसीं त तव्हांखे असां जेका शइ तव्हांखे खपे असां तव्हांखे ॾियूं पर तव्हां पंहिंजी एक्टिविटी ॾेखारियो एक्टिव थियो डीएक्टिव न थियो ऐं माशाअल्लाह असांखे छोकिरनि लाइ तमामु घणी रिज़ल्ट ॾिनी आहे ऐं हीअ जेको आहे त असांजो जेका करिकुलम जेको आहे हिसो आहे ऐं हिन में ॿारनि जे लाइ तंदुरुस्ती ऐं हुनजी हिकिड़ी माना त दिल्ली जेके आहे त हूंदो आहे त चाहत वधंदी आहे छो त रुॻो माना पढ़ण सां बि माण्हू जेका बोर थींदो आहे पर हुनखे इहो टेम ॾिनो वञे ॿार खे त जीअं कुझु रांदि खेॾे ऐं हू सिहतमंद बि थी वञे ऐं एक्टिव थिए हुनखे एक्टिव खे हुनखे गुज़ारण रखी करे असांजो जेको आहे सो मिनिस्टर सरदार शाह साहिब खां उन्हनि जो ई रखियलु आहे जेका सो ऐं हर रीजन में जेका सो माना इहे गेमियूं हलनि थियूं पियूं असां वटि अॼु हुनजी क्लोज़िंग आहे जेका सो जेका हिन महिल तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं इंशाअल्लाह हाणे असांजी जेका महिमान ख़ासि आहे असां वटि उहा असांजी डिप्टी कमिश्नर लाड़कानो आहे मिस मैडम जेका राबिया सियाल जेका उहा हाणे अचण वारी आहे बसि हुननि चयो आहे त टीमियूं खटी आयूं आहिनि असांजे हिन में छो त इहे जेके ट्रॉफीज़ आहिनि इहे सभई टीमियूं खटियूं आहिनि ऐं हुन खां बाद में असां हिननि खे वरी जनरल ट्रॉफी ॾींदासीं त उहे टीमियूं जेके वरी पूरी रीजन में 1st ऐं 2nd ते आयूं आहिनि उनखे बि ॾींदासीं इहे इंशाअल्लाह इहे जेके शील्ड आहिनि ऐं सभु जीअं असांजी महिमान ख़ासि अची वेंदी इंशाअल्लाह असां हिनखे प्राइज़ खे डिस्ट्रीब्यूशन कंदासीं ऐं प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं इंशाअल्लाह सर एट गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज नवंदेरो असांजे मिनिस्टर एजुकेशन सैयद सरदार अहमद शाह ऐं असांजे सेक्रेटरी कॉलेज साईं अहमद बख्श नारेजो साहब ऐं डायरेक्टर जनरल साईं मोहम्मद अली मांझी साहब जन जे डायरेक्शन्स ते ही असांजो 5th सिंध कॉलेज गेम्स जो प्रोग्राम
16 जनवरी 2023 खां स्टार्ट थियो, जेको लगातार 17 ॾींहं कंटिन्यू रहियो। 17 ॾींहंनि में मुख़्तलिफ़ स्पोर्ट्स जा इवेंट थिया, जंहिंमें हॉकी आहे, क्रिकेट आहे, टग ऑफ वार आहे, वॉलीबॉल आहे, ऐं उन खां अलावा जेको आहे सो थ्रोबॉल आहे, उन खां अलावा बैडमिंटन आहे, टेबल टेनिस आहे, एथलेटिक्स आहे। इहे सभु गेम्स रीजन जे मुख़्तलिफ़ टीमुनि जे विच में थींदियूं रहियूं ऐं तमामु टफ मुक़ाबला थींदा रहिया। ऐं इहो जेको समूरो क्रेडिट वञे पियो उहो असांजे मिनिस्टर साहिबु ॾिए थो वञे, असांजे सेक्रेटरी साहिबु ॾिए थो वञे, ऐं ख़ासि तौर ते असांजे कॉलेज डायरेक्टर कॉलेजिस साईं अहमद बख्श भुट्टो साहिब जन ॾे वञे पियो, छाकाणि त साईं अहमद बख्श भुट्टो साहिब जन रीजनल कमेटी जेका तश्कील ॾिनी ऐं उन जा चेयरमैन बि पाण ई रहिया। उन खां अलावा जेके उन में मेंबरनि में शामिल आहे, उन में साईं अल्ताफ़ हुसैन अबड़ो प्रिंसिपल गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज नोंदेरो हुआ, मैडम समीना नाज़ अबड़ो प्रिंसिपल BNB गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज नोंदेरो लाड़काना, ऐं उन खां अलावा साईं शफ़क़त हुसैन मकानी सीनियर डायरेक्टर फिज़िकल एजुकेशन। उन खां अलावा साईं जेको एक्टिव रोल रहियो उहो असांजे साईं जो साईं अकील अहमद लाखिर साहिब जन, साईं जन डिप्टी डायरेक्टर आहिनि डायरेक्टर कॉलेजिस लाड़काना रीजन में। उन खां अलावा साईं ख़ादिम हुसैन गोपांग आहे, उन खां अलावा साईं एजाज़ अहमद खोखर साहिब जन आहिनि, प्रिंसिपल गवर्नमेंट डिग्री कॉलेज मेदे जी आहिनि। इन्हनि दोस्तनि जी, इन्हनि असांजे क़ाबिल एतिराम प्रोफेसर्स जी हिकिड़ी कमेटी हुई जेका तक़रीबन 17 ॾींहंनि ताईं मुक़ाबला इवेंट्स ते उन्हनि जी निगरानी में थींदा रहिया। ऐं अॼु जेको आख़िरी एंडिंग सेरेमनी आहे, क्लोज़िंग सेरेमनी आहे, उन जी मेज़बानी असांखे नसीब थी आहे, असांजे प्रिंसिपल साईं मोहम्मद अतीक़ सुमरो साहिब जन खे नसीब थी आहे। असांजी साईं मोहम्मद अतीक़ सुमरो साहिब जन जी, असांजी टीचिंग फैकल्टीअ जी, असांजे नॉन टीचिंग फैकल्टीअ जी इहा ख़ुशनसीबी आहे जो इवेंट असांखे नसीब थियो, शर्फ़े मेज़बानी जेका आहे सा असांखे मिली। सो असां इन जे लाइ तमामु घणो ख़ुशि आहियूं।